अल्लाह पाक या रब ज़ुल जलाल वल इकराम हर इंसान जे मथां 3 मुश्किलात जी दीवारियूं नाज़िल कंदो आहे। नंबर 1 ते उहा मुश्किलात थोड़े वक्त जे लाइ हूंदी थी। नंबर 2 उहा मुश्किलात उन खां थोड़ी सवाई हूंदी थी। नंबर 3 उहा मुश्किलात तेसि ताणी ख़त्म न थींदी जेसि ताणी तूं पंहिंजो पाण खे पूरो न सुञाणींदे या न सम्झंदे तेसि ताणी उहा तुंहिंजी जान न छॾींदी थी। यादि रखो इंसान अगर मुश्किलात जी घड़ी में हले थो त पंहिंजे गिरेबान खे खोले ॾिस त मां कहिड़ी ख़ता थी आहे। मुश्किलात गम ॿी तरह हूंदो आहे, मुश्किलात ॿी तरह हूंदी आहे। गम है गम में त इंसान खे वॾा फ़ाइदा मिलंदा। कहिड़ा? गम में इंसाननि खे पंहिंजनि जी ख़बर पवंदी आहे, साम्हूं वारनि जा चेहरा नज़र ईंदा, मुनाफ़िक़त नज़र ईंदी आहे, सभु शइ नज़र ईंदी आहे गम जे वक़्त में जवान जी औलाद। पर मुश्किलात जेका आहे न उहा ॿी हूंदी आहे, उहा तुंहिंजे सुकून खे तबाह कंदी आहे। तूं माली परेशान हूंदो आहे। माली परेशान सम्झे थो न? गीदे में माली ऐं ॾुखनि ऐं तकलीफ़नि जो अज़ाब नाज़िल थींदो अथई रब ज़ुल जलाल वल इकराम जे तरफ़ खां। जंहिंसां बि ॻाल्हायो न त पंहिंजा लहजा सुहिणा करे ॻाल्हाईंदा। लहजनि जो बि हिसाब रब वठंदो आहे। पंहिंजा रवैया अहिड़ा रखो जो अॻिलनि जी दिलनि में मोहबतूं पैदा थियनि। उहे न रखो मुनाफ़िक़ जो तोखे ॾिसी सलाम जे लाइ बि परते न लिया वञनि। खिले थो? शर्म नथो अचे? खिले थो वरी? अल्लाह पाक रब ज़ुल जलाल वल इकराम में इशारो ॾींदो आहे, इंसान मुश्किलात नाज़िल कई थी, मैं इन मुश्किलात में पंहिंजो पाण खे सुञाण, न त तो जहिड़ा इंसान ॿिया बि आहिनि कीअं ख़ुशि गुज़ारींदा था वतन। तूं मुश्किलात जी घड़ी में छो आहे? पंहिंजो पाण में फॉल्ट ॻोल्ह। कहिड़ी ख़ता कई अथई? कहिड़ी ग़लती थी अथई? हर शइ जो रब पाक हिसाब वठंदो अथई। अल्लाह पंहिंजे प्यारनि खे बि न बख़्शियो, तूं वरी कहिड़ी भाग जी मूरी आहे। अल्लाह हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बि न बख़्शियो, तूं कहिड़े भाग जी मूरी आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम जॾहिं बि इंसान खां हिसाब वठंदो आहे न त पहिरियों उनखे ॾुखनि ऐं तकलीफ़नि में विझंदो आहे। यादि रखे मुनाफ़िक़, जीअं ॾुखनि ऐं तकलीफ़नि में थो घिरे न त बाद में इन जी अज़ियत ख़बर पोइ पवंदी अथई जंहिं वक़्त में सफ़ा गेरो खरे हूंदी। झुक रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो। अल्लाह खे चओ, मां बि इंसान आहियां, ख़ता थी ते या रब मूंखे बख़्श। बख़्शण वारो आहे रब। वरी रब ज़ुल जलाल वल इकराम जॾहिं बख़्शई न त वरी इहा हराम पाई न कजे ऐं ख़ुदा जो कसम न त इन खां वधीक तकलीफ़ ऐं अज़ियत में गुज़ारींदे आख़िर दम जेसि ताणी क़बर में न पवे। जज़ाइक अल्लाह ख़ैर। मा सलाम।